न मां सम्झो न मां ॼाणियो छो मां तोसां एॾो प्यार कयां तो सेनोरीटा तॾहिं बि तो नथी सम्झे छो मां तोखे एॾो चाहियां तो सेनोरीटा। ये रीटा वीटा किथां याद आई अथव अॼु? अरे मुंहिंजी रीटा सुनीता बबीता अनीता सब तू ही आ मिठी। अच्छा त हीअ सेनोरीटा छा आहे? सेनोरीटा स्पेन में हिकु कुंवारी छोकिरीअ खे चवंदा आहिनि ऐं तूं छोकिरीअ खां घटि त नाही। अच्छा अहिड़ी ॻाल्हि आहे। पर हीअ स्पेन तव्हांखे अॼु किथां यादि आयो आहे और हे छा कयो अथव तव्हां? अरे मां तयारी थो कयां पियो असांजे वीकेंड धमाल स्पेन स्पेशल जो, यानी सिंधी पापड़ क्लब जो वीकेंड धमाल स्पेन स्पेशल जेको अची रहियो आहे कमिंग सैटरडे यानी 4 जुलाई 2020 ते ठीक शाम जो 6 बजे। तो फेसबुक पेज ते लॉग इन करे रेडी रहिजो शाम जो 6 बजे ऐं सिंधी पापड़ क्लब जे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करण न विसारजो। जय झूलेलाल। असांजो अॻियां जो जेको कार्यक्रम आहे उहो बि ॾाढो ख़ासि आहे। हिन सेक्शन खे असां नालो ई ॾिनो आहे। तव्हां ॾिठो हूंदो कि लास्ट सैटरडे जेको असांजो इवेंट हुयो जेको हुयो सेंट मार्टिन में, ऐं उते होजमालो लॉन्च थियो हुयो। होजमालो हिकु निज सिंधी यूट्यूब चैनल आहे जंहिंमें रोशनी ऐं सुनील होटवानी परफॉर्म कंदा आहिनि। उन्हनि इहो नओं चैनल शुरू कयो आहे। मूंखे उम्मीद न पर पक्का आहे कि तव्हां इहो होजमालो HOJAMALO जेको इहो होजमालो चैनल तव्हां सब्सक्राइब करे चुका हूंदा, त हाणे इहो सेक्शन असां उन्हनि खे डेडिकेट कयो आहे। जेको खटी आयो खैर सां होजमालो। दोस्तों तव्हां सभिनी जो स्वागत आहे हिन वीकेंड धमाल स्पेन स्पेशल में। अॼु जे कॉमेडी स्किट में मां एज अ पेरेंट मिलण आयो आहियां टीचर सां। रोशनी एज अ टीचर मुंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदी आहे ऑनलाइन हिन महिल। त अचो मिलूं था टीचर सां जेका सुहिणी बि सुठी आहे। जय झूलेलाल मैडम। जय झूलेलाल मिस्टर होतवानी। कहिड़ो हाल आहे? बढ़िया मैडम, एकदम मस्त बढ़िया, एकदम फर्स्ट क्लास पियो हले सब। ऐं चिंटू कीअं आहे तव्हांजो पुटु? चिंटू त ख़बर अथव मैडम तव्हांजा ऑनलाइन क्लासेस हुन खां पोइ बस सॼो एंजॉयमेंट आहे हुननि जी। त मौज त बस ॿारनि जी आहे मिस्टर होतवानी। बिल्कुलु। ॿियो ॿुधायो कीअं अचण थियो तव्हांजो? मैडम मां तव्हांजे लाइ कुल्फियूं खणी आयो हुउमि। कुल्फियूं? हाँ हे कुल्फियूं खणी आयो मां मुंहिंजे लाइ कुल्फियूं? जी जी मैडम। कहिड़ी खुशीअ में? मैडम कल्ह तव्हां ई त फोन करे चयो चिंटूअ खे कि पप्पा खे कुल्फी चइजे। मां त चिंटू खे कुल्फी न चई आहे। केॾी महिल कयोमांसि मां फोन उनखे? मैडम जी तव्हांजो क्लास पूरो थियो हो उन खां पोइ शायदि तव्हांजो फोन आयो। हुन मूंखे चई टीचर कुल्फी चई आहे। मां चयो हाणे हिकु काॾे खणी वञा, त मां ॿ चारि वठी आयुमि। तव्हां खाईंदव न घर में? तव्हां कुछ ग़लत ॿुधियो आहे। आई मीन चिंटू कुछ ग़लत ॿुधियो आहे। मां बराबर उनखे फोन कई हुई, पर मां उनखे स्कूल फी चई हुई, कुल्फी न चई हुई। मां चयो हुयो पप्पा खे स्कूल फी चइजे। स्कूल फी? मैडम ये पबजी खेॾनि था न पिया, ओॾी महिल कंहिंजो ध्यानु न अथनि, छा था ॿुधनि छा था सम्झनि काई ख़बर नथी पवंदी। अहिड़ी ॻाल्हि आहे। उहो ई मां बि सोचां। मां 3 भेरा उनखे फोन कई, उन 3 भेरा फोन कटी। चौथे भेरे हुन फोन कई आहे। माना ॿार हेॾो पबजी में ईअं घुसी था वञनि कि माना कोई इंपॉर्टेंट कॉल आहे उनजो ध्यान ई नथा ॾियनि पिया। बिल्कुलु मैडम, सब कंप्लेंट था कनि पिया, चवंदा तव्हां फोन कटे था छॾियो। अरे असां छो फोन कटींदासीं, फोन आहे ॿारनि जे हथ में। ॾिसो ये गलत ॻाल्हि आहे मिस्टर होतवानी। थोड़ो सम्झाओस पंहिंजे चिंटू खे। बिल्कुलु मां त सम्झाईंदो मैडम, तव्हां बि पनिशमेंट ॾियो, बिल्कुलु स्ट्रिक्ट पनिशमेंट। मिस्टर होतवानी मां त पनिशमेंट ॾींदीसांस, पर जेतिरो पेरेंट्स सम्झाए सघंदा आहिनि न ॿार खे कि ये गेम वेम सॼो ॾींहुं न कनि, ओतिरो कोई न सम्झाए सघंदो आहे। त तव्हां थोड़ो सम्झायोस कि एॾो बि गेम में न घुसी वञनि कि हाणे मां चवां थी स्कूल फी त ॿार ॿुधे तो कुल्फी ऐं उनजा पेरेंट खणी था अचनि कुल्फी। मैडम ठीकु आहे, हाणे खणी आयो आहियां त रखो न, हे तव्हां रखो पाण वटि। ठीक है खाई छॾिजो तव्हां। शांता ये जरा फ्रिज में रख देना। मैडम स्कूल फी त मां पहुचाए छॾींदुमि, पर हिकिड़ो मूंखे तव्हां खां ख़ाली
पुछणो हुयो। हा पुछो। मैडम ये स्कूल फी असांखे ॾियणी आहे तव्हांखे की न तव्हां ॾींदव असांखे? असां छो ॾींदासीं तव्हांखे स्कूल फी? मैडम इन ऑनलाइन क्लासेस जे करे घणो ख़र्च वधी वियो आहे। हा त वो त पे करणो ई आहे न सर, तव्हांजे ॿारनि खे असां ऑनलाइन पढ़ायूं था पिया। मैडम पढ़ाईअ जी न, मुंहिंजे घर में लैपटॉप जी ज़रूरत कोन हुई, ऑनलाइन क्लासेस जे करे 35,000 जो लैपटॉप वठणो पियो हिन मंदीअ जे दौर में। हा वो हिकिड़े वन टाइम ख़र्चो आहे, वो त करणो पवंदो न सर, ऐं हर चिंटू महीने खे अॻिते कमु ईंदो। ऐं हर महीने जो जेको ख़र्च आहे। कहिड़ो ख़र्च आहे? मैडम पहिरियों इंटरनेट मोबाइल ते हलंदी, हाणे वाईफाई लॻाइणी आहे, उहो बि हाई स्पीड, न त तव्हांजो आवाज़ ई बंदि थो थी वञे। हा वो त करणो पवंदो न सर, वो तव्हांजे लाइ बि फ़ाइदो आहे, वाईफाई ते त ॾिसो था न सभु हली रहियो आहे। मैडम असां त ठीकु आहे वरी बि करे वञूं, पर मैडम जेके वीचारा नथा करे सघनि पिया, जिन जो 6 महीननि खां कमु बंदि लॻो पिया, उहे कीअं कंदा? उन्हनि जे लाइ थोरी रियायत त मैनेजमेंट खे करणु खपे। मैडम जी ॻाल्हि त तव्हांजी सही आहे, स्कूल फीस उहे कीअं पे कंदा जिन जो कमु धंधो बंदि लॻो पियो आहे 3 महीननि खां। ठीकु आहे, हिन महीने त स्कूल मां नोटिस अची वियो आहे, फी पे करणी पवंदी। अगले महीने खां सोचूं था कुछ, मां मैनेजमेंट सां ॻाल्हाईंदमि, कुछ कंदासीं अॻिते इन जे लाइ। ठीकु आहे मैडम, मां तव्हांखे स्कूल फी जेका तव्हांजी आहे ऑनलाइन पे करे छॾियो हाणे घर वञी करे। जी थैंक यू। पर मिस्टर होतवानी, मूंखे तव्हांजे चिंटूअ जी न हिकिड़ी कंप्लेन आहे, हाणे तव्हां साम्हूं आया आहियो त मां उहो कंप्लेन थी कयांव तव्हांखे। चिंटू छा कयईं? पहिरीं ॻाल्हि त जॾहिं खां मां ऑनलाइन क्लास शुरू कयो आहे, तॾहिं खां हो जेॾी महिल सुबुह जो लॉगिन करे वेहे थो न, कैमरा पंहिंजी ऑफ तो रखे पियो। पोइ मां कीअं सम्झां कि चिंटू वेठो आहे या तव्हां वेठा आहियो या उनजी मम्मी वेठी आहे? न मैडम छा आहे, वो वेहनि था राति जो लेट ताईं, पोइ सुबुह उथी नथा सघनि, जीअं तीअं हणंदे मारींदे उन्हनि खे उथारींदा आहियूं, जीअं तीअं उथी करे वीचारा लैपटॉप चालू करे वेही रहंदा आहिनि, सनानु पाणी कंदा आहिनि, त पोइ चवंदो आहे न मूंखे सुठो नथो लॻे पियो। न इहा ग़लति ॻाल्हि आहे मिस्टर होतवानी, थोरो ध्यानु ॾियो। ऐं हिकु ॿी बि कंप्लेन करणी आहे मूंखे तव्हांजे चिंटूअ जी। छा थियो वरी मैडम? वैसे त तव्हांजो चिंटू न टेक्निकली जाम होशियार आहे, उनखे कंप्यूटर जो ऐं मोबाइल जो ॾाढो नॉलेज अथसि। हा मैडम, कुछ भी प्रॉब्लम हूंदा न असां हुनखे ई चवंदा आहियूं, मोबाइल ॾींदा आहियूं, बाबा हे मोबाइल में नथो हले पियो, बिल्कुलु मैडम 2 मिंटे में ठाहे करे हथ में ॾींदो आहे। हा उहा सुठी ॻाल्हि आहे। तव्हां बि चवंदा कयो, तव्हांखे बि कुछ प्रॉब्लम हुजे ठाहे ॾींदो आहे मैडम, काई ॻाल्हि न आहे। उहा तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, पर उनजो फ़ाइदो न खणजे न। तव्हांजे पुट ख़बर अथव 2-3 ॾींहं पहिरियों छा कयो हुयो? छा कई मैडम? मूंखे हिकिड़ो, हाणे असां बि नया आहियूं, ऑनलाइन पढ़ाइण असां न ॼाणूं, हाणे नई नई ॻाल्हि आहे असांजे लाइ बि, नॉलेज एॾो आहे कोन। उन ॾींहुं कुछ थोरो मुंहिंजे इन में ऑनलाइन पढ़ाईअ में थोरो प्रॉब्लम पियो अचे, मां चिंटू खां हेल्प वरिती। मूंखे ख़बर आहे चिंटू थोरो टेक्निकली होशियार आहे काफ़ी, त मां उन खां हेल्प वरिती। त तव्हांजे चिंटूअ ख़बर अथव मूंखे हिकिड़ी कोई ऑल्ट F4 या कोई की ॿुधाई, चई मैडम हीअ दॿायो त तव्हांजो प्रॉब्लम सॉल्व थी वेंदो। थी वियो हो? जी न, मां मीटिंग मां ॿाहिरि थी वियसि, ऐं तव्हांखे ख़बर आहे उन खां पोइ ये 40 ॿार अंताक्षरी खेॾण चालू थी विया। मैडम छा आहे, 4 कलाक वेही करे पढ़नि था पिया त बोर थींदा न, तव्हां बि ॾींदा कयो न थोरो फ्री टाइम, थोरो उन्हनि खे गेम वेम खेॾाईंदा कयो थोरो विच में। मिस्टर होतवानी, मां हिते पढ़ाइण जे लाइ आहियां, गेम खेॾाइण जे लाइ न। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे मैडम, मां छा चवां, मां सम्झाईंदोमांसि, बिल्कुलु सम्झायोसि, ईअं करणो न खपे टीचर्स सां। हाणे असांखे नॉलेज घटि आहे त उनजो फ़ाइदो था वठनि ॿार। इन खां पोइ हिकु ॿी बि ॻाल्हि ॿुधायो मिस्टर होतवानी, कंहिंखे ॿुधाइजो न, उन ॾींहुं छा थियो, स्क्रीन ते ईअं पंहिंजे लेखे गोदा गादी पाइण लॻिया, ईअं कुछ ड्राइंग्स ठहण लॻियूं। अच्छा, केर पियो करे समझ में न पियो अचे, 40 ॿार, असांखे कीअं समझ में अचे? बराबर मैडम, मां बि वेठो चिंटू आहे पासे, मां बि ॾिठो, मां बि। अच्छा, मतलब तव्हां बि वेहंदा आहियो? हा, मैं वेहणो पवंदो आहे मैडम, छा कयूं हाणे, तव्हां लॻाए छॾियो आहे कम ते, न त खिसकी था वञनि पिया एॾो एॾो चालू करे वीडियो। पर मिस्टर होतवानी, मां त मैथमेटिक्स जी क्लास पई वठां, ड्राइंग जी थोड़ी न पई वठां। हिते ड्राइंग हलण लगी, स्क्रीन ते लीका पवण लगा। अञा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो मिस्टर होतवानी, अचानक सां स्क्रीन ते दिल छपजी करे अची वियो। दिल? तव्हां खिलो था मिस्टर होतवानी, ये खिलण जी ॻाल्हि आहे? मैडम एक्चुअली दिल चिंटू न, मां चिंटू सां गॾु वेठुमि, दिल मां ई कढी स्क्रीन ते। छा? हाँ, वो तव्हांजे लाइ मैडम, तव्हांजे लाइ, तव्हां थैंक यू चवण जे लाइ। हाणे असां ॿारनि सां पुॼूं कि हिन पेरेंट्स सां पुॼूं? तौबा कई असां हिन ऑनलाइन पढ़ाईअ खां, भॻवान तौबा कई।
असां नथा हैंडल करे सघूं, जल्दी लॉकडाउन पूरो थिए त स्कूल अचण चालू करन ॿार, असां खां ऑनलाइन पढ़ाई नथी कराइजी सघजे। दोस्तों उम्मीद आहे तव्हांखे अॼु जो असांजो कॉमेडी स्किट वणियो हूंदो, ऐं जेकॾहिं वणियो आहे त बिल्कुलु असांजे हो जमालो चैनल खे बि तव्हां सब्सक्राइब करे छॾींदा। तव्हांखे हाणे कमेंट बॉक्स में लिंक अची वेंदी, उन लिंक ते क्लिक करे तव्हां चैनल खे ज़रूर सब्सक्राइब कजो। जी हाँ, ऐं असांजे वीडियोस खे ॾिसी करे लाइक शेयर ऐं कमेंट ज़रूर कंदा। जय झूलेलाल। जय झूलेलाल। ऐं जाम मज़ो अची वियो अॼु तव्हांजी टीचर ऐं जेको पेरेंट्स जा जेके मसइला आहिनि, जेको अॼुकल्ह लॉकडाउन में या ऑनलाइन पढ़ाई थी हले, मूंखे ऑल्ट F4 जाम वणियो, जेको ॿार मस्त कनि था न ऑल्ट F4 हो जाम। त थैंक यू सुनील। ऐं अॼु जो ॾाढो प्रोग्राम बि असांखे ॾाढो सुठो लॻो। ॿई जेके सरप्राइज़ हुया ज़बरदस्त सरप्राइज़ हुया, ऐं असां बि उनखे बियो मां तव्हांखां पुछो छा, तव्हां मूंखे ॿुधाइण छो शुरू कयो? एक्साइटमेंट। तव्हां हैशटैग त ज़रूर करणो ई आहे। तव्हांजे सेक्शन खे असां नालो ॾिनो आहे हो जमालो, ऐं जेको प्रेज़ेंट सपोर्ट करे रहिया आहिनि क्रिप्स मैट्रिमोनी, जेके सिंधी में जेके मैट्रिमोनी आहे ओनली फॉर सिंधीज़ आहे। त अगरि तव्हांखे मैट्रिमोनी तव्हांखे त हाणे न खपे, छो त तव्हांजे फ्रेंड्स या जेके बि कुंवारा आहिनि, जेके फैमिली आहे, उनखे खपंदी मैट्रिमोनी, त क्रिप्स मैट्रिमोनी आहे, जंहिंजो वेबसाइट आहे www.cripsmatrimony.com, ऐं हुनजो नंबर तव्हांजे हेठां टिकर ते अची रहियो आहे। त तव्हां सभई जेके बि दर्शक ॾिसी रहिया आहियो, हीअ असांजो हो जमालो सेक्शन सपोर्ट कयो आहे क्रिप्स मैट्रिमोनी। थैंक यू सुनील ऐं रोशनी मोटवानी। ऐं अगरि सुनील तव्हांखे चवणो आहे त चओ, सॉरी। बस वही में चवां कि असां बि न हा मां सिंधी आहियां हैशटैग खे प्रमोट ज़रूर कंदासीं पंहिंजे वीडियोस में, पंहिंजे हिन में हैशटैग हाणे खां इहो ज़रूरी हो। थैंक यू। ऐं तव्हां जेको बि टैलेंट असां हां नओं रंगमंच स्पॉटलाइट इज़ ऑन यू जेको शुरू कयो आहे, अगरि तव्हांजे नज़र में कोई अहिड़ा ॿार आहिनि या जेको बि आहे, ॿार न जेको बि थी सघंदो आहे, जेको अची करे पंहिंजो टैलेंट प्रेज़ेंट थो करणु चाहे, त ज़रूरु असांखे उहो व्हाट्सएप ते वीडियो मोकिले सघंदो आहे। थैंक यू। बिल्कुलु, थैंक यू।